ठपो तीर ते ठपो अवां जो ॼातल सुञातल वोटन जो हक़दार पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नामज़द कयल उम्मीदवार जनरल काउंसिलर ग़रीबन जो हमदर्द तालके गंबट जे यूनियन काउंसिल मुनवराबाद जे वार्ड नंबर 3 ते बीठल सईद अहमद जतोई के 26 जून ते अवां पंहिंजो कीमती वोट ॾेई कामयाब कंदा। पारा हाजी गुल जतोई, हाजी वहीद अली जतोई, हाजी मारूफ अली जतोई, उस्ताद कुर्बान अली जतोई ऐं यूनियन काउंसिल जो बाशऊर अवाम। दुश्मन